अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मिटीअ जे तूफ़ान सां वसकारे बैदि गर्मी जो ज़ोर टुटी पियो। कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वसकारे बैदि गर्मी जो ज़ोर टुटी पियो। कराची, हैदराबाद, नवाब शाह, सेवण, दादू, काज़ी अहमद, बांदी, बिटशाह, हला, टंडो जाम, टंडो आदम, कोट लालू, दड़ो ऐं दरिया खान मरी में वसकारे बैदि गर्मी जो ज़ोर टुटी पियो। उमरकोट, सीता रोड, कोट गुलाम मोहम्मद, सरियाड़ीअ में बैदि बरसाति, बांदीअ में तूफ़ानी वसकारे सबबि माण्हू घरनि ताईं महदूद थी विया। पंध, ईदन, दड़ो, नारो, ठरी, मीरवा, बठोरो, वाई पांदी, पलीजाणी ऐं फैज़गंज में बि वसकारो मौसम ख़ुशगवार थी वई। कराची, मीरपुर ख़ास, बदीन, सिजावल, ठट्टो, सखर, लालकाणू, शिकारपुर, कंबर, शहदादकोट, जेकबाबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में गजगोड़ सां वसकारे जा इम्कान। नाज़रीन, वधीक अपडेट ऐं बाख़बर रहण लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ न्यूज़। साणे मंझ सणायूं सिपू मिल